अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 जुलाई 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। SUP जे सॾ ते सिंधू दरिया जे पाणी ते धाड़े ऐं जलालपुर कैनाल ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। लाड़काणे में एहतिजाज कंदड़ कारकुन गिरफ़्तार। प्रिया एक्शन कमेटी पारां वज़ीरला हाउस अॻियां धरणे जो ऐलान। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बि प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। क़ौमी अवामी तहरीक जा सिंध जे मसइलनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। हैदराबाद में हारी कॉन्फ्रेंस। सरकारी ज़मीनूं बेज़मीन हारियुनि खे ॾियण जो मुतालबो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतिजाज जारी। सिंध जे बरंदड़ मसइलनि ते नवाज़ खान ज़ौर, अमीर आज़ाद पहवर, हमज़ चांडियो ऐं सिंधू अमान जी गुफ़्तगू। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सॾ ते सॼी सिंध में जलालपुर कैनाल ऐं सिंधू दरिया ते ठहंदड़ गैरक़ानूनी ऐं गैर आइनी किनारनि ऐं डेमनि ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो वियो। जॾहिं त लाड़काणे में एहतिजाज कंदड़ कारकुननि खे पुलिस पारां रोकण जी कोशिश कई वई ऐं पुलिस पारां गिरफ़्तारियूं पिणु कयूं वियूं। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सॾ ते जलालपुर कैनाल ऐं सिंधू दरिया ते ठहंदड़ गैरक़ानूनी ऐं गैर आइनी किनारनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं सवें औरतुनि ऐं मर्दनि पुरअमन एहतिजाजी रैली कढी जलालपुर कैनाल ऐं सिंधू दरिया ते धाड़े ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते SUP जे सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध जी आवाम सां दोखो करे रही आहे। जलालपुर कैनाल खां वठी समूरनि गैरक़ानूनी ऐं गैर आइनी किनारनि ऐं डेमनि ते वफ़ाक़ी हुकूमत सां ॿिट बणियल आहे। हिन वक़्त बि सिंध में पीपल्स पार्टी सिर्फ़ रैलियूं कढी सिंध जी आवाम खे बेवकूफ़ बणाए रही आहे, जॾहिं त कंहिं बि परापर्टी फोरम ते वञण लाइ तयारु नाहे। उन मां सम्झी सघिजे थो त पीपल्स पार्टी इक़्तिदार सिंध जे दरिया ते धाड़े जे सौदे में वरितो आहे। उन करे सिंध जी आवाम खे पंहिंजो दरिया बचाइण लाइ माज़ी में जीअं कालाबाग डैम ऐं 6 किनारनि खे रद्द कराइण लाइ भरपूर तहरीक हलाई वई, उन जहिड़ी तहरीक हलाइणी पवंदी। जलालपुर कैनाल खां पोइ असांखे ख़दशो आहे त ॿिया चोलिस्तान कैनाल ऐं डैम बि मरहलेवार ठाहिया वेंदा। सिंधू खे सुकायो वेंदो। उन करे असांजी तहरीक जारी रहंदी जेसिताईं सिंधू दरिया ते ठहंदड़ कैनाल मुकमल तौर ते रद्द नथा कया वञनि, तेसिताईं असांजी जदोजहद जारी रखी वेंदी। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मुल्क अंदरि जबरी फ़ैसिला करे आइन जी लताड़ कई पई वञे। पाकिस्तान हिकु फेडरेशन आहे जंहिंमें सभिनी सूबनि जे क़ौमी मुफ़ादनि ख़ासि तौर ते पाणी जे ठाह लाइ 1991 जो मुआहिदो थियल आहे, जंहिंजी हर दफ़े वायोलेशन थींदी रहे थी। सिंध में हिन वक़्त बि 30% पाणी जी खोट आहे। सिंध जा कैनाल ऐं शाख़ूं पुछड़ी ताईं पाणी पहुचाए नथा सघनि, पर उन बावजूदि जलालपुर कैनाल ठाहे पंजाब जे बंजर गैराबाद ज़मीन आबाद कई पई वञे। सिंध खे सुकायो थो वञे। अहिड़े अमल सां अहसास महरूमी वधंदी ऐं मुल्क वधीक न सिर्फ़ मुआशी बहिरान में फासंदो, पर अञा बि सियासी तौरु बहिरान वधंदो। अॻवाननि वधीक चयो त पीपल्स पार्टी खे फौरी तौर ते CCI में वञी जलालपुर कैनाल खे बंदि करण लाइ एहतिजाज करणु घुरिजे। न सिर्फ़ सिंध जे रोड रस्तनि ते, पर सिंध जे माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ कूड़ा नारा ऐं दोखो करणु घुरिजे। सदर ज़रदारी हिन वक़्त ताईं जिन 6 किनारनि जी मंज़ूरी ॾिनी हुई, उहे पिणु अञा ताईं सवालिया निशान आहिनि। उहे कैनाल मुकमल तौर ते रद्द न आहिनि थिया, पर रुॻो उहे अञा ताईं तलवार सिंधू दरिया मथां लटकियल आहे। असांखे ख़दशो आहे त जीअं जबरी तौरु जलालपुर कैनाल ठहियो आहे, अहिड़े तरीक़े सां चोलिस्तान कैनाल ऐं ॿिया कैनाल पिणु ठाहिया वेंदा। अॻवाननि उन मौक़े ते वधीक चयो त
सिंधु दरिया ते मुसलसिल हमलो थींदो थो रहे। मुल्क ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं गैर क़ानूनी गैर आइनी तौर ते माज़ी में तव्हां ॾिठो त चश्मा लिंक कैनाल कढियो वियो, थल कैनाल कढियो वियो, हाणे वरी जलालपुर कैनाल कढियो वियो आहे। इन सॼे जे पोयां पीपुल्स पार्टी शामिल आहे। पीपुल्स पार्टी पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर सिंधु दरिया जो सौदो करे छॾियो आहे। असां 1 साल पहिरियों साईं ज़ैन शाह उते पंजाब में वञी निशानदी कई त बाबा ही जलालपुर कैनाल ठहे पोइ उहो वांदो। हाणे तव्हां ॾिठो त 1 हफ़्तो पहिरें जलालपुर वही चुको आहे। जॾहिं जलालपुर वहाए विया आहिनि त असां सम्झूं था त बाक़ी समूरा कैनाल, चोलिस्तान कैनाल या ॿिया कैनाल जेके मंज़ूर कया आहिनि सदर ज़रदारी, छाकाणि त उहे अञा ताईं ख़तमु न आहिनि थिया। CCI उहे मुलतवी कया आहिनि पर पेंडिंग पिया आहिनि। उहे वरी वेंदा, सिंध सुकी वेंदी, सिंध तबाह थी वेंदी, सिंध खे मारणु चाहिनि था। असां सम्झूं था त पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे, उन में सभिनी सूबनि सभिनी क़ौमुनि जा बराबरी जा हक़ आहिनि। जेकर तव्हां जबरी फ़ैसिला करे सिंध जो पाणी खणंदो, सिंध जी मईशत तबाह कंदो, सिंध जो दरिया खसींदो त असां वटि सवाइ एहतिजाज जे ॿियो कहिड़ो फ़ैसिलो आहे। उन करे सिंध जे माण्हुनि खे दीवार सां न लॻायो वञे, फौरी तौर ते जलालपुर कैनाल मनसूख कयो वञे। ऐं पीपुल्स पार्टी जेको तमाशो पई करे CCI में वञण जे लाइ तयारु कोन्हनि के सदर ज़रदारी पंहिंजा अख़्तियार नथो इस्तेमालु करे, रैलियूं कढी सिंध जे माण्हुनि सां ड्रामा था कनि। असां सम्झूं था त ड्रामा सिंध जे अवाम सां धोखो आहे। उन करे फौरी तौर ते हिननि खे CCI में वञणु घुरिजे। सदर ज़रदारी जेके 6 कैनाल मंज़ूर कया आहिनि उहे फौरी तौर ते मौख़िर करे ख़तमु करे। जेकर न त हीअ जेकी तारीख़ माज़ी में तव्हां ॾिठो त असां बबरलो ते लखे माण्हू गॾु कया, इहा तारीख़ उन तरफ़ वेंदी। असां रस्ता बंदि कंदासीं, मज़ामत कंदासीं, पंहिंजो वजूद बचाईंदासीं। दरिया असांजी शहर आहे, दरिया असांजो साह आहे, दरिया लाइ हर कुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। गैर क़ानूनी तौर ते जेके कैनाल निकिरनि था उनखे फौरी रद्द कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी विमेन फ्रंट जी ऐं मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आहियां। असांजी पार्टी जो जेको दरिया बचायो कन्वेनर साईं ज़ैन शाह ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर, उन जे सॾ ते जेको जलालपुर में कैनाल में पाणी छॾियो अथनि उन जे ख़िलाफ़ु पूरी सिंध सरापा एहतिजाज में आहे। अॼु असां पंहिंजे धरतीअ जा वारिस आहियूं ऐं जिते बि धरतीअ सां नाइंसाफ़ी थींदी उते हक़ सच जी आवाज़ साईं ज़ैन शाह जी सूरत में ईंदी ऐं असां सभु उनखे लबेक चई अॼु बि असां रोडनि ते आहियूं। पाणी जियापो आहे, पाणी ज़िंदगी आहे। हीअ जेको चवनि था त मरवेसूं पर कुर्सी न छॾेसूं। सो कुर्सीअ जी ख़ातिर हिननि वफ़ाक़ खे पाणी लिखत में ॾेई छॾियो। हिननि सभु सिंध जा वसीला लिखत में, न असांखे कुर्सी खपे। ऐं वरी नओं नाटक त ॾिसो हिननि जो, चवनि था मरसूं सिंध न ॾेसूं, असां पाणी छॾण जे ख़िलाफ़ आहियूं। ऐं मोदी जेको सरकार पाणी छॾियो आहे त तव्हां छा माण्हुनि खे बेवकूफ़ था ठाहियो? माण्हू बेवकूफ़ आहिनि जेके तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि में ईंदा। हक़ छा आहे, सच छा आहे, माण्हुनि खे सभु ख़बर आहे। मां नाज़िर सोलंकी SUP लेडीज़ फ्रंट मरकज़ी ऑर्गेनाइज़र आहियां। अॼु न सिर्फ़ु हैदराबाद में, पूरे सिंध में अलॻि अलॻि ज़िलनि तालुकनि में सॼी सिंध जेको आहे सरापा एहतिजाज आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफॉर्म तां। असांजे एहतिजाजनि जा जेको वजह आहे उहो सभिनीनि खे ख़बर आहे। अॼु खां साल ॾेढ अॻु में साईं ज़ैन शाह वाज़े ॿुधायो हुयो कि जेको आहे सिंध खे खपायो पियो वञे, सिंधू खपाई पई वञे। तॾहिं जेको मुराद अली शाह हुयो हुन चयो हुयो को केनाल नथो ठहे। मुराद अली शाह खां केरु पुछी अची कि बाबा केनाल कोन्हे त पोइ जलालपुर छा आहे? जलालपुर में छॾियल पाणी किथां जो आहे? हुननि जो चवणु आहे कि मोदी छॾियो आहे। मोदी जी पंहिंजी हुकूमत रहण ते लॻी पई आहे, हो पंहिंजी कुर्सी संभाले या सिंध खे जेको आहे बंजर करे। असांजो इहो ई मुतालबो आहे, इहो ई असांजी जेको आहे शर्तूं आहिनि कि महिरबानी करे जलालपुर कैनाल समेत तमामु कैनाल जेको आहे उहो रद्द कया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सदर ते क्लिफ्टन 3 तलवार ते सिंध यूनाइटेड पार्टी डिवीज़न कराची तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी सेक्रेटरी जनरल मुनीर नाइच, जगदीश आहूजा ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त पीर उबैद राशिदी, एडवोकेट फ़हीम ज़िया, ख्वाजा नवीद अमीन, आकाश नूर मेमण, ख़ादम बुरड़ो, डॉक्टर अली नवाज़ गबोल, सतार डाहिरी, वाहिद मुगैरी, वकार रज़ा चोलियाणी ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। शिकारपुर में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी अॻुवाण आगा कमर कई। दादू में पिणु एहतिजाजी रैली कढी वई, जेका अवामी पार्क दादू खां थी प्रेस क्लब ताईं पहुती, जिते धरणो हंयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी डॉक्टर बरकत अली जतोई, ग़ुलाम कादर लगारी, निसार अहमद लाखेर, अशरफ लगारी, बाबर थईम ऐं ॿिया करे रहिया हुआ। थरपारकर में पिणु
एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले थरपारकर जे सॾ ते न्यू जलालपुर केनाल समेत सिंधु दरिया मां 9 केनालनि जी तमीर ख़िलाफ़ गॾी भिट मिठीअ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ पार्टी जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त एहतजाजी अॻुवाणी शाहिद रिंद, उमर उनड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। राजेश राघाणी, कृष्ण मेघवाड़ ऐं ॿिया पिण वॾे अंग में शरीक थिया। जोही में पिण एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जॾहिं त मटियारी में पिण एहतजाज कयो वियो। टंडे आदम में पिण कारकुननि मोहम्मद ख़ान पहवर, सरदार शफ़ी मोहम्मद सांद ऐं सागर डहराज जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। तलहार में पिण सिंध यूनाइटेड पार्टी पारां फीज़ान शफ़ीक, जमाली, सफ़दर जत, बाबूजान मंदरे ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जोही में पिण सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। गुलाब लेगारी में कयल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी नज़ीर अहमद लगारी, अशरफ लगारी ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त ॾहरकी में पिण एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी डिवीज़नल सदर हातिन ख़ान शर कई। अकरम मितलो, अली शेर, उस्ताद मुनीर अहमद सुमरो, राशिद अली, उस्ताद गुल मुनीर ऐं ॿिया पिण शरीक थिया। ख़ैरपुर मीरस में पिण फ़याज़ खमीसाणी जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। लाड़काणे में सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते सिंजे पाणी ते धाड़े ऐं जलालपुर केनाल में पाणी छॾण ख़िलाफ़ क़ाइम शाह बुखारी रोड खां प्रेस क्लब ताईं वॾी एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें कराची बार जे सदर हसीब जमाली, सैद मुनीर हैदर शाह, सदर भट्टी, मंज़ूर शेख, गुलाम मुस्तफ़ा शेख, रोशन कल्हड़ो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त एहतजाज दौरान पुलिस SUP जे कारकुननि ऐं अॻुवाणनि ते लठबाज़ी कई। मुनीर हैदर शाह समेत केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। काल्ह देर सां गिरफ़्तार अॻुवाणनि जे आज़ादु थियण जा पिण इतलाफ़ हुआ। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सॾ ते कोटड़ी में शानदार मार्च करे अल मदीना चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मीर मुर्तज़ा रिंद, ख़ालिद लाशारी, अब्दुल लतीफ़ भट्टी, सरवर सिंधी, नाज़िया सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया ते पंजाब पारां गैर क़ानूनी धाड़े जलालपुर केनाल जी तमीर समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी उस्ताद अब्दुल फ़ताह बुगियो, इमामुद्दीन लांघा, मिठल जसकाणी, हामिद अली हामिद, असगर सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। काज़ी अहमद में पिण एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी ज़ैन भुट्टो, मोहसिन राहू, सागर न्याज़ लाशारी, कामरेड अल्ताफ़ लाखो, ख़ादिम हुसैन उनड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। गेरिलो में पिण एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी गेरिलो पारां कयल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ख़ालिद महमूद जतोई, लियाकत बुरड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। नवाबशाह में पिण एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी मीरजान मगसी कई। डॉक्टर मुमताज़, तसवर फुल, साजिद किरियो, मुश्ताक मगसी, वहीद मिठियाणी, अफ़ज़ल मलाह, दोस्त अली जमाली ऐं ॿिया पिण वॾे अंग में शरीक थिया। सिंध यूनाइटेड पार्टी पारां जामशोरे में पिण एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अकबर मेमण, सालार भलाई, बाग़ी GM शोरो, सैयद बशीर शाह, फ़याज़ अबड़ो, अली रज़ा भलाई ऐं ॿिया करे रहिया हुआ। धाबेजी में पिण एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई, जंहिंजी अॻुवाणी एजाज़ शेख, इक़बाल लासी, इंज़माम चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। न्यू सईदाबाद में पिण एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी सुहेल कुरैशी, शमसुद्दीन लाखो ऐं ॿियनि कई। टंडे मोहम्मद ख़ान में पिण यासिर दाइदाणे, इमरान लगारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ SUP पारां मोरे में पिण रमज़ान बुरड़ो, यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सेवण में पिण अब्दुल हकीम बुर्दी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो। सखर में पिण एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई, जंहिंजी अॻुवाणी माजिद डौर, सदाम महर,
सरफराज राजपूत ऐं ॿिया करे रहिया हुआ। मेहराबपुर में पिणु एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी डॉक्टर कमर हुसैन शेख, सरवाण जोखियो, बादशाह चन्ना ऐं ॿिया करे रहिया हुआ। मेहड़ में पिणु पैदल मार्च कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सिकंदर अली सोढर, अमजद अली सोलंकी, हबीब हुज़ूरी ऐं ॿियनि कई। मांझंद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। जैकमाबाद में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी फ़िदा हुसैन लखण, शाहरुख शेख, सलीम पहवर, इम्तियाज़ आरबाणी, वहीद लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। गंबट में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारह में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पीर सईद कुरैशी, राशिद चोलियाणी ऐं ॿियनि कई। गोलाड़ची में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अमीर आज़ाद पहवर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अमीर आज़ाद पहवर चयो त अॼु सॼी सिंध में एहतिजाज है ऐं उन तरह गोलाड़ची में बि एहतिजाज है। पाणी जी खोट, जलालपुर कैनाल ऐं जेके मनसूबा आहिनि उनजे ख़िलाफ़, तो उनमें पाण तव्हां सभु दोस्त आहियो। 2 ॾींहं अॻु में बि एहतिजाज हो, सो हारी नारी वठी जी एहतिजाज कयूं, तो उनमें नारा पे लॻा ॿिए मुल्क जे सरबराह लाइ, मूर्ति लाइ। सो हिकिड़ो हमरा विठो पासे में पुछी पइजे, मूर्ति भला अलीपुर ते तंदेल रखियल आहे। सो असीं इहो था चऊं त सिंध जो पाणी केरु बंदि करे। जेकॾहिं इंडिया गवर्नमेंट नाजाइज़ी करे थी त उन ते लख लानत हुजे। असीं उनजे ख़िलाफ़ एहतिजाज करण जे लाइ तयार आहियूं, पर असीं उन जो को सभिनि खे मोदीअ जे लेवल जो ई सम्झूं था, जेके सिंध जो मरहलेवार पाणी ते कब्ज़ो कनि था। असीं चऊं था त अहमद राजे जे माण्हू जो, गिराड़ी जे माण्हू जो, इमाम जे तेल जे माण्हू जो पाणी ते ओतिरो ई हक़ आहे। असां वटि तसद कोन्हे को, असां कंहिं बि नफ़रत जी ॻाल्हि कोन था करूं। असीं रुॻो इहो था चऊं त जेकॾहिं हिंदुस्तान पाणी रोकियो आहे त उन ते कंटेस्टेंट जी ज़िम्मेवारी है। हुकूमत में केरु वेठो है? वर्ल्ड बैंक गारंटर आहे सिंतास मुआवज़े में। वर्ल्ड बैंक जे फोरम ते मुल्क जो केस रखण कंहिंजी ज़िम्मेवारी है? मुल्क जे वज़ीर आज़म जी ज़िम्मेवारी है, मुल्क जे सदर जी ज़िम्मेवारी है, या हिते हारींदा एहतिजाज कराईंदा उहा वर्ल्ड बैंक खे मंझराईंदी? वर्ल्ड बैंक जे फोरम ते खुद सिंतास मुआवज़ो सिंध सां दुश्मनी ते ॿधल आहे, मुल्क सां दुश्मनी ते ॿधल आहे, जंहिंमें तव्हां 3 दरिया विकिणे आया आहियो। 3 दरिया विकिणण छा मुल्क सां सॼण पाई आहे? छा पंहिंजे धरती सां सॼण पाई आहे? और 3 दरिया विकिणी उनजो सॼो लोड सिंधु दरिया ते विधो वियो आहे। उन मां गैर कानूनी केनाल ठाहे असीं जॾहिं केनालनि ते था ॻाल्हायूं, चवनि था तव्हां तरक़ी जा मुखालिफ़ आहियो। असीं तरक़ी जा मुखालिफ़ न आहियूं, असीं पंहिंजे माण्हुनि जी तबाही जा मुखालिफ़ आहियूं। जॾहिं कमांड एरिया में पाणी कोन्हे को, जॾहिं तव्हांजी लखे एकड़ सिंध जी कमांड एरिया जी ज़मीन, सरसब ज़मीन, ज़रख़ेज़ ज़मीन तबाह थी वई आहे। माण्हू अठों में रोज़ वारो बिज कोन थी सघनि, तेलनि में पाणी कोन्हे, दूर पेउड़ा में माण्हू लखनि जी तइदाद में सीराणी खां वठी जाती ताईं कतिबद्ध ताईं लखनि जी तइदाद में माण्हू डिस्प्लेस पिया आहिनि, बेघर पिया आहिनि, मरे विया आहिनि, शहरनि जा विया आहिनि, ॿिए इलाइक़नि जा विया आहिनि। उनजो ज़िम्मेवार केरु आहे? तव्हां नई कमांड एरिया था खणो, जलालपुर कैनाल 2 लख एकड़ नई कमांड एरिया, जेका ज़रख़ेज़ कोन्हे, जेको दानी ज़मीन आहे, जेका अॻे पंहिंजे बसातनि ते आबाद थींदे रहे, उनखे तव्हां आबाद था करो। असांखे ज़रख़ेज़ जी इख़्तिलाफ़ कोन्हे, असांखे हुन ते का बि दुख कोन्हे को, पर हुनखे तव्हां जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए बसातनि ते आबाद करियो न, तॾहिं असांजे पाणी खे फपाए पोइ चवनि था त पाणी वादी दबाईंदासीं। तव्हां अॻु में कहिड़ा वाइदा पूरा कया आहिनि? चश्मा, झीलम लिंक कैनाल, कोसा कैनाल, ये सब हिन जे लाइ ठाहिया हुआ, ये फ्लड कैनाल हूंदा। फ्लड कैनाल में मक़सदु इहो हूंदो आहे जॾहिं दरिया में पाणी वधीक हुजे त उहे वहींदा, पर उहे ॿाहिरों वहनि था, उते ॿाहिरों पाणी हले थो। आऊं इहो थो चवां त जेको जीअं जो हक़ गुजरात वाला जे मुंहिंजे भाउ खे आहे, जेको जीअं जो हक़ फैसलाबाद जे माण्हू खे आहे, जेको जीअं जो मुल्तान जे माण्हू खे आहे, उते असांजे 48 टके जे मिर्ज़ा खे बि हुजणु खपे। उहो असांजे उहो जीअं जो हक़ असांजे अहमद राजे जे जतन खे बि हुजणु खपे। उहो जीअं जो हक़ चकनि में रहंदड़ आराई खे बि हुजणु खपे।
उहो हक़ असांजे कोन्हनि खे हुजणु खपे त उहो इंसाफ़ कोन्हनि था जिन जो जेल खायो हुयो तव्हां वटि वरी पीअण जे लाइ जेल मिठो आहे पंजाब में असां वटि जेल खायो हुयो असांजूं न्याणियूं असांजूं भेनरूं हिकु हिकिड़ो पाणीअ जो कूलर भरण जे लाइ मट भरण जे लाइ कलाकनि जा कलाक सफ़र कंदियूं आहिनि टे किलोमीटर मस मस को सो मील कहिड़ो पाणी खारो पाणी मिलंदो आहे भराईंदियूं आहिनि छा असीं हिन मुल्क जा शहरी कोन आहियूं छा असांखे हिन मुल्क में रहण जो को वक़्तु कोन्हे या त पोइ लकीर कढी छॾियो त बाबा मौत होटल हुजण जो सर्टिफिकेट मौत होटल हुजण जो सर्टिफिकेट हिन मुल्क में रहण जो सर्टिफिकेट हिन मुल्क में रहण जा हक़ इरादा वास्ता हिकिड़े इलाइक़े ते मौजूद आहिनि। प्रिया कुमारी एक्शन कमेटी पारां समूरन मगवी ॿारड़नि जी बाज़ियाबी। ख़ुर्शीद शाह ऐं नासिर शाह जी इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे वज़ीर अला हाउस अॻियां एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो आहे। प्रिया एक्शन कमेटीअ जे अॻुवाननि अॻुवा थियल ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ सखर प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो आहे त संदन जदोजहद सिर्फ़ प्रिया कुमारी ताईं महदूद न आहे पर सिंध जे समूरनि अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी ऐं मुस्तक़बिल में ॿारनि जे अॻुवा जी रोकथाम ताईं जारी रहंदी। हुननि ऐलान कयो त ईंदड़ आचर ते कराची में वज़ीर अला हाउस अॻियां एहतिजाजी धरणो हयो वेंदो जंहिंमें कराची बार पिणु शिरकत कंदी। प्रेस कॉन्फ्रेंस खे कमेटी जे अॻुवाननि लियाकत जलबाणी सोहणी पारस ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त प्रिया कुमारी समेत ॿियनि अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ जदोजहद केतिरनि ई सालनि खां जारी आहे। बबरलो बाईपास ते शुरूआति में सिर्फ़ 4 अॻुवा थियल ॿारनि जे केसनि बाबति एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई हुई पर वक़्त सां गॾु वधीक मुतासिर ख़ानदान शामिलु थींदा विया ऐं अॻुवा थियल ॿारनि जो अंगु वधीक सतावी थी वियो जंहिंखां पोइ एहतिजाजी कैंप धरणे में तब्दील थी वई छाकाणि त हुकूमत उन संगीन मसइले खे संजीदगी सां न वरितो। हुननि चयो त हुकूमत ऐं पुलिस धरणो ख़तमु कराइण लाइ ताक़त इस्तेमालु कई कारकुननि खे गिरफ़्तार कयो नज़रबंद रखियो ऐं मथनि दहशतगर्दी समेत कूड़ा केस दाख़िल कया। संदसि चवणु हो त आज़ादी बि इन शर्त ते ॾिनी वई त हू आईंदा अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणा न हणंदा। लियाकत जथोई चयो त पुलिस टिन अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी जी दावा त करे रही आहे पर उन हवाले सां का बि तफ़सील साम्हूं न आंदी वई आहे तंहिं करे पुलिस जी कारकर्दगी मां मुतमिन न आहियूं। हुन चयो त सखर जे चूंडियल नुमाइंदनि अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ को बि असराइतो किरदारु अदा नाहे कयो। जेके माण्हू ॿारनि जे हक़ में आवाज़ उथारे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ई ताक़त इस्तेमालु कई वई। हुन अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह खां मुतालबो कयो त अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी में नाकामी ते इस्तीफ़ा ॾियनि। हुन वधीक चयो त असांजी तहरीक जो मक़सदु रुॻो मौजूदा अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी न पर ॿारनि जे अॻुवा जे मुस्तक़िल ख़ात्मे लाइ जदोजहद करणु पिणु आहे। सोहणी पारस प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त प्रिया कुमारी जे अॻुवा खां पोइ 4 साल अॻु ई तहरीक शुरू कई हुई। कराची में एहतिजाज दौरान धमकियूं ॾिनी वियूं त जेकॾहिं एहतिजाज ख़तमु न कयो वियो त सिर्फ़ु निगरी जा हॾा मिलंदा पर उन बावजूदि पंहिंजी जदोजहद जारी रखी। अॼु ताईं कंहिं बि सरकारी नुमाइंदे राब्तो नाहे कयो। तहरीक में सरगर्म किरदारु अदा करणु सबबि आउं बेरोज़गार थी वई आहियां ऐं को बि नौकरी ॾियण लाइ तयारु न आहे पर हिकु माउ हुजण जी हैसियत सां अॻुवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदसि। कमेटीअ जे अॻुवाननि चयो त कंहिं बि क़िस्म जे दॿाव या कूड़नि केसनि खां न डिॼंदसि। जीअं अॻुवा थियल ॿारनि जे वालिदेन सां गॾु बीठा आहियूं तीअं अॻिते बि बीठल रहंदासीं। और ये जो 27 बच्चों की माएँ या बाप बैठे हुए मैंने घर से नहीं बुलाए थे और ये काम मेरा भी नहीं था। ये आप पुलिस का काम है, ये हुकूमत का काम है, रियासत का काम है। चले हमने आपकी हेल्प की, हमने आपको सहूलत दी कि चले ये फोटो लगे हुए ये रही डिटेल आप अब जो चाहे जो जितने बच्चे इजी हैं वो हमें ला के दें। दुनिया में जो नहीं है वारिस तैयार हमें लाशें दे दें हम चले जाते हम डीएनए करवाएंगे हमें हड्डियाँ दे दें। इससे बढ़ के कोई माँ बाप कह सकता है। फिर हमने अचानक से 3:30 बजे 3:30 बजे अचानक से हम मलीपुरम खड़े हैं। एसएसपी ठाकुर साहब मेरे पास आते हैं हम सबसे मिलते हैं और कहते हैं कि आप पाकिस्तान के खिलाफ कर रही है सबको। किसी के खिलाफ नहीं है भाई,
क्यों इंतशार फैला रहे हैं? हम किसी के खिलाफ, माएँ बेज़रर हैं, वो पहले से टूटी हुई हैं, बच्चे अगवा हैं, वो क्या चाहेंगे? अभी कैनालों पर चल रहे हैं ना, कितनों को आप रोकेंगे? अभी आएंगे फिर से रोड बंद करेंगे, क्या करेंगे आप लोग? वकील बिरादरी होगी इसलिए कुछ नहीं कहेंगे, और हम लोग आम लोग हैं, लाठीचार्ज करेंगे। 4 दिन हमें वहाँ से उठाया गया, 4 दिन ज़हनी टॉर्चर में रखा गया, 4 दिन ना सोने दिया गया, ना जागने दिया गया, 4 दिन हमारी आंखें खुली हुई थी, 4 दिन तकलीफ की हमने गुजारी। लेकिन क्यों गुजारे? क्योंकि मैं माँ हूँ, ये सब बाप हैं। मासूम न्याणियुनि प्रिया कुमारी उजाला परवीन ऐं ॿियनि ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ बबरड़ो ऐं कंडियारो में एहतजाज कंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल थियण खिलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां मानचेस्टर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां कयल एहतजाजी मुज़ाहिरे में मासूम न्याणियुनि प्रिया कुमारी उजाला परवीन ऐं ॿियनि ॿारड़नि जे बाज़ियाब न थियण ते ॻणती ज़ाहिर कंदे फौरी तौर समूरनि ॿारड़नि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त ॿारड़नि लाइ एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण जी मज़मत पिणु कई वई। नंढी उमिरि में जबरी मज़हब मटाइण, ज़ोरी शादियुनि, जबरी गुमशुदियुनि ऐं सिंध जे वसीलनि जी फुरलूट जे ख़ात्मे जो पिणु मुतालबो कयो वियो। पाकिस्तान काउंसलेट जनरल ॿाहिरां कयल पुरमन एहतजाजी मुज़ाहिरे में सिंधी, बलोच, पश्तून ऐं ॿियनि मज़लूम क़ौमनि जे अॻुवाननि शिरकत कई, जॾहिं त उन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाननि बबरड़ो में प्रिया कुमारी आज़ादी कमेटी जे सॾ ते एहतजाज ते लठबाज़ी वारे वाक़े जी पिणु मज़मत कई। उन मौक़े ते अॻुवान चयो त ॿारनि जो अॻुवा ऐं गुमशुदगी हिकु इंतिहाई संगीन इंसानी अलमियो आहे। सिंध में केतिराई ॿार जिन मां कुझु नंढी उमिरि जा आहिनि, सालनि खां लापता आहिनि, जॾहिं त संदन ख़ानदान मुसलसल बेयकीनी तकलीफ़ ऐं इंसाफ़ जे इंतज़ार में ज़िंदगी गुज़ारे पियो। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त मुतासिर ख़ानदाननि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करे, गुम थियल ॿारनि खे बाज़ियाब कराए ऐं ज़िम्मेवारनि खे क़ानून जे कटहरे में आणे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां प्रिया एक्शन कमेटीअ जे अॻुवान ते दाख़िल केस ख़तमु करण जो मुतालबो कयो, जॾहिं त इहो पिणु ऐलान कयो वियो त गुम थियल हर ॿार जी महफ़ूज़ वापसी, मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ऐं इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ ताईं हर आलमी फोरम ते आवाज़ बुलंद कयो वेंदो। क़ौमी अवामी तहरीक पारां जलालपुर कैनाल सिंध में पाणी जी खोट, सिंधू दरिया ते धाड़े, ज़ुल्फ़िकाराबाद, रिथा, 28वीं तरमीम ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद जे तालुक़े लतीफ़ाबाद जे इलाइक़े ॻोठा लाबुश सोलंगी में एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर नज़ीर अहमद बुलेदी, बाबू मेमण, ख़ैर मोहम्मद चांडियो, बाबू सोलंगी, सरवर मलाह, जुमन सोलंगी, शमन चांडियो, राजा चांडियो, मोहम्मद ताहिर अली गांगरो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सिंध जी वहदत, वसीलनि ऐं क़ौमी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ सिंधी अवाम में शऊर बेदार करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। सिंध दुश्मन मनसूबा फ़ौरी तौरु ख़तमु कया वञनि। मुतहद ऐं मज़बूत सिंध आगाही मुहिम जो मक़सदु सिंध जे माण्हुनि खे दरपेश मसइलनि, सिंध दुश्मन मनसूबनि ऐं क़ौमी हक़नि बाबति आगाही फ़राहम करणु आहे। अॻुवान चयो त सिंध में पाणी जी शदीद खोट आहे। उन दौरान पंजाब वरी तकरारी जलालपुर कैनाल समेत धाड़ेल कैनाल, चश्मा जहलम लिंक कैनाल, तोसा पंजनंद लिंक कैनाल खोले छॾिया आहिनि। इरसा पाणी चोरी में सहूलियतकार बणियल आहे। सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणिजी वई आहे। इरसा में सिंध जो नुमाइंदो ॻाल्हाइण बदिरां गुम आहे। पंजाब सदाईं ॾाढ मुड़सी ज़रिए सिंध जो पाणी चोराईंदो रहियो आहे। सिंध जी ज़रायत खे आबादगारनि ऐं हारियुनि खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। क़ौमी अवामी तहरीक पारां टंडे आदम में पिणु एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी क़ौमी अवामी तहरीक ज़िले सांगड़ जे सदर ज़ुबैर अहमद माकोड़ाणी कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संघ टंडो आदम जे सेक्रेटरी इख़लाक़ वरिहा, SUP अॻुवाण कामरेड मोहम्मद ख़ान पंवर, सिंध पाक तहरीक जे लाल मोहम्मद बलोच,
नामवर कहाणीकार सागर डहराज, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान महमूद रखशाणी, सदाम खोसे, अमजद इस्लाम माकोडाणी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। कड़ियो गहवर में पिणु क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सखर में पिणु क़ौमी अवामी तहरीक सखर जे सर ते मुतहद ऐं मज़बूत सिंध मुहिम जे सिलसिले में अयूब गेट खां सखर प्रेस क्लब ताईं वॾे पैमाने ते एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवाणी मरकज़ी अॻवान एडवोकेट ज़फ़र अली चना, एडवोकेट ज़ाहिद बंबरो, सिकंदर लाशारी, डॉक्टर वज़ीर, सैयद वाजिद बुखारी, इमदाद सुमरो, सैयद इनायत शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाजी जलसे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध हिन वक़्तु तारीख़ जे संगीन तरीन पाणी खोट वारी सूरतहाल मां गुज़री रही आहे। उन जे बावजूदि पंजाब तरफ़ां जलालपुर कैनाल, चश्मा जहलम लिंक कैनाल ऐं तोसा पंजनंद लिंक कैनाल ज़रिए सिंध जे हिसे जे पाणी ते नाजाइज़ कब्ज़े जूं कोशिशूं जारी आहिनि। हुननि चयो त इरसा पंहिंजे आइनी क़ानूनी ज़िम्मेवारियुनि खे निभाइण में नाकाम थी चुकी आहे, जॾहिं त सिंध हुकूमत बि सिंध जे आबी हक़नि जे तहफ़ुज़ बदिरां वफ़ाक़ जे पॉलिसियुनि जी सहूलियतकारी कंदे नज़र अची रही आहे। अॻवाननि चयो त पाणी जी खोट सबबि सिंध जी ज़राइत, आबादगारनि ऐं हारियुनि जी मईशत सख़्तु मुतासिर थी रही आहे। लखें एकड़ ज़रई ज़मीन गैराबाद बणिजी वई आहे, जॾहिं त कारपोरेट फार्मिंग ऐं तकरारी कैनालनि जा मनसूबा सिंध जे ज़मीननि, वसीलनि ऐं ज़रई मईशत लाइ हिकु वॾो ख़तरो बणियल आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त जलालपुर कैनाल समेत सिंध जे पाणी ते असरअंदाज़ थींदड़ समूरा तकरारी मनसूबा फ़ौरी तौर ते ख़तमु कया वञनि, कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा वापसि वरिता वञनि, सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी मुनसिफ़ाणे बुनियादनि ते फ़राहम कयो वञे, रोज़गार में मेरिट जी बहाली खे यकीनी बणायो वञे ऐं प्रिया कुमारी समेत सभिनी अॻवा थियल ॿारनि ऐं नियाणियुनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वञे। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मुसलसिल आवाज़ उथारींदड़ कामरेड सिंधु अमान चांडियो चयो आहे त जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। असल में कॾहिं कॾहिं असां वेही सोचींदा आहियूं त हिन मुल्क में कहिड़े ज़ुल्म ते, कहिड़े जिबर ते, कहिड़े ॾाढ ते, कहिड़ी बरबरियत ते ॻाल्हाइजे। खंबे गुम कयलनि जे दर्द ते ॻाल्हाइजे, खंबे गुम कयल नियाणियुनि ते ॻाल्हाइजे, सिंध जे उतर वारे इलाइक़े में थियल कारोकारी वारो राइट थियल जेको निज़ाम आहे उन ते ॻाल्हाइजे, वॾेरनि जे हथ धर्मियुनि ते ॻाल्हाइजे, टके जे CSS ऑफिसरनि ते ॻाल्हाइजे, या हिन समूरे रियासती जेको मां सम्झां थी त हिकु नाकारा ढांचो बणिजी चुको आहे उन ते वेही ॻाल्हाइजे। हीउ समूरो जेको सिस्टम आहे मां सम्झां पई त लाक़ानूनियत, गैर आइनी, गैर इख़लाक़ी ऐं बरबरियत वारो निज़ाम आहे जेको सिंधी क़ौम ते नाफ़िज़ कयो वियो आहे ऐं राइज कयो वियो आहे। अफ़सोस जी हद इहा आहे त 5 सालनि खां, 4 सालनि खां, 3 सालनि खां, 8 महीननि खां ऐं 12 महीननि खां खंबे गुम कयल सिंध जा मासूम अबहम बचड़ा, असांजी सिंध में सियासी समाजी कारकुननि खे खंबे गुम करणु, मां सम्झां थी त कंहिं बि फ़र्द जे कंहिं वॾे खे खंबे गुम करणु हिकिड़ी अहिड़ी ट्रामा आहे, हिकिड़ो अहिड़ो अज़ियतनाक मरहलो आहे जंहिंखे जेतिरो बि बयानु कजे सम्झां पई त उनजी का हद नाहे, उनजी का सरहद नाहे। उन खां अलावा मासूम अबहम बचड़ा खंबे गुम करणु धाड़ेलनि जे रूपनि में, रियासती वॾेरनि जे रूप में या ज़ुल्म ऐं बरबरियत जे ॾाढ में खंबे गुम करणु जॾहिं वॾनि जो गुम थियणु एतिरो अज़ियतनाक अमल आहे त लख़्ते जिगर जेकी असांजे क़ौम जा सरमाया हुजनि था, ॿार जेको हूंदो आहे उहो कंहिं बि क़ौम जो सरमायो हूंदो आहे। रहियल सहियल बरबरियत इहा हुई त हाणे सिंध जा मासूम बचड़ा, अबहम बचड़ा जेके सिंधी क़ौम जो आईनो हुजनि था, जेकी सरमायो हुजनि पिया, हाणे उन्हनि खे खंबे गुम कयो थो वञे। ऐं वरी बेहसी जो आलम इहो आहे त
अगरि उन्हनि जे वापसी जे लाइ उन्हनि जी सलामती जे लाइ का ॻाल्हि थिए थी त उन्हनि ॻाल्हि कंदड़नि खे खंभे गुम कयो थो वञे। सोणी पारस मां सम्झां पई त हज़ारे गैरतमंद ख़ामोश मर्दनि खां बाग़यूर ऐं बाग़ैरत औरत आहे जंहिं हिन सच ऐं हक़ जो अलम जेको आहे उहो बुलंद कयो ऐं हू उन्हनि सभिनी खंभे गुम कयल बचड़नि जी माउ बणिजी इहा ॻाल्हि कई त सिंध मां खंभे गुम कयल समूरनि ॿारनि खे बाज़ाब करायो वञे ऐं बासलामत वरी करायो वञे, पंहिंजनि वालदेन ताईं पुॼायो वञे। पर ताक़त नूरियत ऐं बेहस निज़ाम जी बेहसी इहा आहे त वरी उनखे ई खंभे गुम कयो वियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं आहे त का ख़बर न आहे त प्रिया कुमारी एक्शन कमेटी जा जेके मेंबर आहिनि सोणी पारस समेत उहे किथे गुम आहिनि। उनखे ज़ाहिर करण ऐं ॿारनि जी बाज़ियाबी जेका आहे उहा मुमकिन बणाइण जे बदिरां उन ते खंभे गुम कयो वियो आहे। ऐं सुबुह खां ताज़ी रिपोर्ट अचे पई त बाबा हिननि मुल्क दुश्मन नारा लॻाया आहिनि ऐं हिननि ड्यूटी अटकाव कयो आहे, जंहिंजे करे असीं उन्हनि ते FIR दर्ज करियूं पिया ऐं असीं उन्हनि खे कोर्टुनि में पेश कंदासीं। मूंखे सम्झ में न पियो अचे त ही इदारा पुलिस, रियासती इदारा, कोर्टूं, जज ऐं समूरो कानून जेको असांजे सिक्योरिटी जो ज़ामिन आहे उन इहो साबित करे छा पेश कयो आहे त हू असांजे हक़नि जी लताड़ कंदा। प्रिया कुमारी हुजे या खंभे गुम कयल समूरा मासूम बचड़ा हुजनि, मां सम्झां पई त फंडामेंटल असीं ख़ुदि कानून जा शागिर्द आहियूं ऐं हिन कानून हिन आइन में इहो वाज़े ॾिनो वियो आहे त फंडामेंटल राइट्स असांजा बुनियादी जेके हुकूक आहिनि उहे असांखे फराहम कया वञनि ऐं इहो रियासती इदारनि ते हितां जे मुल्क जा जेके कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि, पुलिस आहे, उन्हनि ते इहो फ़र्ज़ु आहे थिए पियो त उहे असांखे पंहिंजे फंडामेंटल राइट्स खां जेको आहे उहे असांखे अदा कनि ऐं असांखे महफ़ूज़ रखनि। पर हिते बेहसी जो निज़ाम इहो आहे त फंडामेंटल राइट्स असांखे ॾिना वञनि, पर अगरि असीं उन्हनि जी घुर करियूं पिया त असांखे खंभे गुम कयो पियो वञे। हाणे ॻाल्हि इहा आहे, आख़िर में आउं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदमि त माण्हुनि जी सिंधी क़ौम जे सियासी समाज जी माण्हुनि जी जिबरी गुमशुदगी हुजे, ॿारनि जो लापता थियणु हुजे, कारोकारी सिस्टम हुजे, वॾे को निज़ाम हुजे, सिंध जे अंदरि ख़तरो गारत हुजे या के ॿिया मामला हुजनि, असांखे सुधार थियण जी ज़रूरत आहे। हीउ जेको निज़ाम आहे इहो ग़ुलाम करण जी निशानी आहे। असांखे सम्झणो पवंदो, असांखे मुनज़िम थियणो पवंदो, असांखे इतिहादनि में अचिणो पवंदो, असांखे आवाज़ बुलंद करिणो पवंदो त न असीं ग़ुलामीअ जहिड़ी गार खां इनकारी आहियूं। असीं पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करे ॼाणूं था, असीं पंहिंजे माण्हुनि जी हिफ़ाज़त करे ॼाणूं था ऐं असीं पंहिंजे बुनियादी हक़नि जा जेको आहे सो हक़दार आहियूं त असांखे पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम न कयो वञे, असांखे पंहिंजा बुनियादी हक़ ॾिना वञनि। आख़िर में समूरी सिंधी क़ौम खे मां इहा अपील कंदमि त खंभे गुम कयल जेके बि नियाणियूं आहिनि, जेके लापता आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ पंहिंजो किरदारु ईअं अदा कयो जीअं सोणी पारस अदा कयो, जीअं प्रिया कमेटी एक्शन कमेटी किरदारु अदा कयो। हिकिड़ी नई तहरीक जुड़णु घुरिजे, हिकिड़ो नओं अलम जेको आहे उहो बुलंद करणु घुरिजे, पंहिंजनि बचनि जी वारसी करणु घुरिजे। ईअं जीअं अॼु सोणी पारस जेको आहे सो पंहिंजो किरदारु बुलंद कयो ऐं पंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे उहो पूरो कयो। असां सभिनी खे मुनज़िम थियणो पवंदो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ बुलंद करिणो। नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन पाकिस्तान ऐं सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर्स यूनियन रजिस्टर तरफ़ां जेको खेड़े सुखाए जे उनवान हेठि हैदराबाद जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में हारी कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस जी सदारत हारी अॻवान सभागे भील कई। कॉन्फ्रेंस में हारी औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तंज़ीम जे अॻवान सभागी भील, लाल बख्श लाला, नासिर मंसूर, गुल रहमान, फैज़ केरियो, सजाद ज़हीर सोलंगी, फातिमा लगारी, ज़ोहरा ख़ान, मोतीराम, भागचंद बागड़ी, कामरेड रबाइल राव नसीम ऐं ॿिनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जा हारी सख़्तु मुआशी बहरान जो शिकार आहिनि, जिते पाणी जी खोट फसलनि जा फसल तबाह करे छॾिया आहिनि, उते घटि अघु डीज़ल, ॿिज, भाण ऐं ज़रई दवाउनि जे वधंदड़ क़ीमतनि खे मुंॾे रहिया आहिनि। मुल्क में हारी गुरबत, बेरोज़गारी ऐं महरूमियुनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त हुकूमत ज़रई सहूलियतूं ऐं रिआयतूं
हक़ीक़ी हारियुनि ताईं पहुचण बदिरां बासर जागीरदारनि खे फ़ाइदो पहुचाए रही आहे। ज़रई मज़दूरनि जी मुअसर रजिस्ट्रेशन जो को निज़ाम मौजूदु न आहे। सिंध जो तारीख़ी आबी हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। दरिया सिंध ते नवनि वाहन जे मनसूबनि खे बंदि कयो वञे। हुननि चयो त मौसमियाती तब्दीली, ॿोॾि, ॾुकार, सख़्तु गर्मी ऐं ॿियनि कुदरती आफ़तनि सबबि हारियुनि खे ई वधीक नुक़सानु थियो आहे। मुतासिर हारियुनि ऐं औरतुनि ज़रई मज़दूरनि लाइ जामे रिलीफ़, बहाली ऐं मुआवज़े जो को निज़ाम नाहे। हुननि चयो त हाणे सिंध में हिंदू हारियुनि जूं औरतूं महफ़ूज़ न आहिनि। जबरी अगवा करे परिणां कया वञनि था। हुननि मुतालबो कयो त हारियुनि खे रजिस्टर करे ज़रई बहिरान जो मुस्तक़िल हल ज़रई सुधारनि में आंदो वञे। बेज़मीन हारियुनि में सरकारी ऐं फ़ाज़िल ज़मीन विरहाई वञे। जागीरदारी निज़ाम जो ख़ात्मो कयो वञे। बटईदारनि खे ज़मीन ऐं रिहाइश जो तहफ़ुज़ ॾिनो वञे। हक़ीक़ी हारियुनि खे ज़मीन ते मुस्तक़िल हक़ फ़राहम कया वञनि। सिंध इंडस्ट्रियल रिलेशन्स एक्ट 2013 ज़रई मज़दूरनि खे ट्रेड यूनियन ठाहिण जो क़ानूनी हक़ ॾिए थो, पर 13 सालनि खां पोइ बि उन क़ानून ते मुअसर अमल दरामद न थी सघियो आहे। ज़रई मज़दूर अॼु बि सोशल सिक्योरिटी, डेथ ग्रांट ऐं ॿियनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हुननि मुतालबो कयो त हारी कार्ड आबादगारनि बदिरां हारियुनि खे जारी कयो वञे। प्रिया कुमारी समेत सभिनी अगवा थियल नियाणियुनि जी फौरी बाज़ियाबी खे बि यकीनी बणायो वञे। राणीपुर में सेप्को इंतज़ामिया जी नाअहली ख़िलाफ़ जस्कम पारां एहतिजाजी रैली कढी वई। जस्कम आरिसर ज़िले खैरपुर जे नायब सदर डॉक्टर नज़ीर खोखर, कदीर सिंधी ऐं अली सरकी जी अॻुवाणी में शहर में सेप्को जी नाअहल इंतज़ामिया ऐं ओवर लोड शेडिंग, वाधो बिलिंग ख़िलाफ़ प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर नज़ीर खोखर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त राणीपुर जा ईमानदार बिजली सारफ़ सेप्को जे अमलदारनि जे करे अज़ाब भोॻे रहिया आहिनि। सेप्को इंतज़ामिया सॼे शहर खे डिघी लोड शेडिंग, घटि वोल्टेज ऐं ओवर बिलिंग जी सज़ा ॾेई रही आहे। हुननि चेताव ॾिनो त जेकॾहिं जाइज़ मुतालबा क़बूल न कया विया त एहतिजाज जो धरणो वधायो वेंदो। ठठे भरिसां मसमार कयल ॻोठ जे रहवासियुनि जी वारसी अञा ताईं नाहे थी सघी, जॾहिं त मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस अॻुवान यकजहती लाइ पहुता। जीए सिंध क़ौमी पार्टीअ जो सरबराह नवाज़ ख़ान ज़ौर पिणु मुतासिरनि वटि पहुतो, जिते हुन ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे नवाज़ ख़ान ज़ौर चयो त कोर्ट जे आर्डर जी आड़ वठी ढाहे छॾिजे, कानून जे ख़िलाफ़ु आहे, इंसाफ़ जे ख़िलाफ़ु आहे, इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे। जीअं अॻे हाकिम या कब्ज़ागीर या फोरू लश्कर निकिरंदा, चंगेज़ ख़ान निकिरंदो त शहरनि जा शहर ताराज करे छॾींदो। बगदाद जी लाइब्रेरी चवनि था त दुनिया में वॾी जेको सो रतो छाण कई चंगेज़ ख़ान, पर उनजो वॾे में वॾो ॾोहो इहो आहे त उन बगदाद जी लाइब्रेरी जेका आहे उहा लाइब्रेरी ताराज करे छॾी। ईअं हिन ॻोठ में मौजूदु लाइब्रेरी, हिन ॻोठ में मौजूदु किताब, हिन ॻोठ में ॻोठाणनि जूं जेके बि मिल्कियतूं आहिनि घरनि समेत, उहे सभु पुलिस ताराज करे छॾियूं आहिनि। इहा बर्बरियत आहे। जेका हुकूमत पंहिंजे कंहिं डिपार्टमेंट खे नथी रोके सघे, पंहिंजे मातहत ऑफिसरनि खे नथी रोके सघे, जेका पंहिंजी आवाम खे इंसाफ़ नथी ॾेई सघे, जेका पंहिंजनि माण्हुनि जे लाइ कानून मूजिबि ऐं इंसाफ़ जे तक़ाज़ानि मूजिबि को अहिड़ो ज़रियो पैदा नथी करे जेको माण्हुनि जे लाइ सहज पैदा करे, सुख पैदा करे, आसानियूं पैदा करे, पर उनजे बदिले में उन्हनि जे लाइ ॾुखियाइयूं, तकलीफ़ूं ऐं नुक़सान पैदा थी करे, उहा उनजी ज़िम्मेवार। सकरंड जे सहाफ़ी अली बहार जो नौजवान पुटु हसनैन मलाह न्यू पुल वटां नामालूम कार सवार हथियारबंदनि हथां अगवा थी वियो। सहाफ़ी अली बहार मूजिबि मुंहिंजो पुटु हसनैन मलाह नंढे भाउ सां गॾु ॻोठ दलेल देरू खां सकरंड शहर मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त न्यू पुल वटां नामालूम कार सवार हथियारबंद खेसि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे पुट खे फौरी तौर ते बाज़ियाब कराइण लाइ क़दम खयां वञनि। 3 ॾींहं अॻु घारो में शाइन यूथ जे सदर ऐं आल जोखिया फाउंडेशन जे अॻुवान क़यूम जोखियो जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सिविल सोसाइटीअ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी बिलावल लाखो, फिदा हुसैन जोखियो, मौलाना अरशद नईमी, शुएब थईमी ॿिया करे रहिया हुआ। हुननि क़यूम जोखियो जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। खानपुर महर भरिसां ॻोठ क़ाइम महर में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां महर बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े दौरान 2 धुरियुनि जे 8 ॼणनि जे ज़ख़्मी थियण बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई, जॾहिं त ॻोठ क़ाइम महर वासियुनि गुलाम कादर महर, जानवंद महर, मोहम्मद रमज़ान ऐं ॿियनि मर्दनि ऐं औरतुनि ॿारनि समेत घर मथां हमिलो तोड़े 8 वरनि जी निगरी मारियाधी गुलाम कादर महर खे अगवा करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते निगरी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। लाड़काने में IBA टेस्ट पास 40+ PST ऐं JST वेटिंग उम्मीदवारनि पारां एहतजाजी तारीख़ जे सिलसिले में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सद्दाम, फरीद अब्बासी, जमील भुट्टो, असलम ख़ुश्क, मरियम अब्बासी, फ़ाइज़ा सुमरो, मुसरत कलहड़ो, तस्मीना गाद ऐं ॿिनि चयो त असां मेरिट ते टेस्ट पास करण बावजूदि डिघे अरसे खां नौकरियुनि जा आर्डर मिलण जा मुंतज़र आहियूं। ताज़ो सिंधी असेंबली तरफ़ां 40+ PST ऐं JST वेटिंग उम्मीदवारनि जे मसइले जे हल लाइ स्पेशल कमेटी जोड़ी वई आहे। जॉइंट एक्शन कमेटी सिंध पारां स्पेशल कमेटी जे मेंबरनि खे अपील कई वई त हूअ हिन अहम मसइले जो जल्द खां जल्द संजीदगी सां जाइज़ो वठनि। 40+ PST ऐं JST वेटिंग उम्मीदवारनि खे फौरी तौर ते नौकरी ॾिनी वञे। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। उम्मीदवार सरापा एहतजाज बणियल आहिनि। काल्ह बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आफ़ीस ॿाहिरां क़ाइमु कयल एहतजाजी कैंप ते एहतजाज जारी रखियो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त मेरिट जी लताड़ वारो सिलसिलो बंदि कयो वञे। समाजी अॻवान हमज़ली चांडियो कंडियारो में एहतजाज जे मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु मुल्क ख़ासि तौर ते सिंध अमृत मां गुज़री रही आहे। अॻे ज़ियाउल हक़ जी मार्शल हुई, पर हाणे ज़िया लंजार जी मार्शल आहे, जिते एहतजाज करण बि नथो ॾिनो वञे। हुन ॻाल्हाईंदे वधीक चयो त रियासती जबर आहे, ही जेको जमहूरी पीपुल्स पार्टी जेका जमहूरियत जी दावा थी करे, पीपुल्स पार्टी चवे थी जमहूरियत, असां जमहूरियत आहे, पर जमहूरियत न आहे, ज़िया जी अमृत आहे। हिकु हू ज़िया लाइ पियो थो, ही ज़िया आहे। अॼु असांखे खंभे गुम कयो हुयो, केतिरा ई कलाक असांखे थाणनि ते रखियो वियो, पर इहा पीपुल्स पार्टी खे, सिंध पुलिस खे इहा भुल आहे त सिंध जा माण्हू पंहिंजी धरती जी वारसी जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जी वारसी लाइ एहतजाज जो खणंदा, कॾहिं बि न खणंदासीं। ज़िया लंजार, सिंध तोखे माफ़ न कंदी। तूं राति सिंध जी नियाणियुनि ते, असांजी अमड़ुनि ते, जेके रोड ते पुरमन वेठियूं हुयूं, उन्हनि जो तो तशदुद करायो आहे। SP मसूद तो चवे त उनजी डिमांड छा हुई भाई औरतुनि जी, त बाबा असांखे पंहिंजा बच्चा ॾियो, पर हुननि को धाड़ेल त न गिरफ़्तार थिया, पर पुरमन जेके मारूं पंहिंजे बच्चनि लाइ वेठियूं हुयूं, उन बच्चनि जे लाइ वेठल माण्हुनि ते तशदुद कयो। हिन पुलिस खां धाड़ेल नथा लभनि। SP मसूद खे एॾो शौक़ु आहे, छा हू एॾो तोखे शौक़ु आहे त SP मसूद तोखे एॾी गैरत आहे त तूं ईअं सव आहे, तूं सिंध जी छा ॿुधाई त सिंध जा माण्हू तोखे माफ़ कंदा, कॾहिं बि न माफ़ कंदा। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।